नौशेरो फेरोज़ सब्ज़ी मंडी में अब्दुल क़यूम भट्टी जी मुबैना फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि 25 साला नौजवान नाले वक़ार अली मशहूरी वल्द मोहम्मद सुल्तान मशहूरी एएसआई सेंट्रल जेल नौशेरो फेरोज़ खे क़त्ल करे छॾियो। मुलज़िम अब्दुल क़यूम पुट मोहम्मद कासिम भट्टी वेठल लीमू शाह जीअं सब्ज़ी मंडी अची फायरिंग शुरू करे ॾिनी ऐं चवणु लॻो परे थियो असांजी ज़ाती दुश्मनी आहे, असांजे वेझो केर बि न अचे। पोइ फायर करे नौजवान खे सरेआम विच शहर अंदरि 8 गोलियूं हणी खेसि क़त्ल करे छॾियो। संदसि लाश मंडी जे मज़दूरनि इस्पताल खणी पहुचायो, जिते पोस्टमार्टम कयो वियो ऐं रिपोर्ट में जणायो वियो त फ़ौत थी वियो आहे। अहिड़े ओचिते वाक़े पेश थियण करे शहर में ख़ौफ़ छायल आहे। संदसि वारसनि खे इतला मिली त खेनि बेहोशी जा दौरा। जवाबदार अब्दुल क़यूम भट्टी खे पुलिस कोर्ट अॻियां गिरफ़्तार करे वरितो। क़त्ल जो कारण जेल में कैद थियल अब्दुल क़यूम भट्टी जे भाउ ते सुल्तान मशहूरी पारां रोज़ जेल में तशद्दुद ॿुधायो वञे थो। मामिलो ॿुधायो पियो वञे त पुराणो हलंदड़ हुयो। ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौती जो मर्द वारसनि हवाले कयो वियो। मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो।